वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू कश्मीरी भेण भाइरनि सां यकजहती लाइ आज़ाद कश्मीर पहुतो आहे। हू भारत जो असल चहिरो दुनिया खे ॾेखारे रहिया आहिनि। तकरारी इलाइक़े में G20 जो इजलास कराइणु आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। इजलास कराइण जो मक़सदु वालारियल इलाइक़े में भारत तरफ़ां हालतुनि खे मामूल मूजिबि ॾेखारणो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू कश्मीरी भेण भाइरनि सां यकजहती लाइ आज़ाद कश्मीर पहुतो आहे। हू भारत जो असल चहिरो दुनिया खे ॾेखारे रहिया आहिनि। तकरारी इलाइक़े में G20 जो इजलास कराइणु आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। इजलास कराइण जो मक़सदु वालारियल इलाइक़े में भारत तरफ़ां हालतुनि खे मामूल मूजिबि ॾेखारणो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू कश्मीरी भेण भाइरनि सां यकजहती लाइ आज़ाद कश्मीर पहुतो आहे। हू भारत जो असल चहिरो दुनिया खे ॾेखारे रहिया आहिनि। तकरारी इलाइक़े में G20 जो इजलास कराइणु आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। इजलास कराइण जो मक़सदु वालारियल इलाइक़े में भारत तरफ़ां हालतुनि खे मामूल मूजिबि ॾेखारणो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू कश्मीरी भेण भाइरनि सां यकजहती लाइ आज़ाद कश्मीर आयो आहे। हू भारत जो असल चहिरो दुनिया खे ॾेखारे रहिया आहिनि। तकरारी इलाइक़े में G20 जो इजलास कराइणु आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। इजलास कराइण जो मक़सदु वालारियल इलाइक़े में भारत तरफ़ां हालतुनि खे मामूल मूजिबि ॾेखारणो आहे।